दादू कचे में जतोई ऐं शहाणी बिरादरियुनि में हलंदड़ तकरार जे निबेरे लाइ कोशिशूं तेज़ थी वयूं आहिनि। असां रसूख़ रखंदड़ माण्हुनि जी टियाकड़ी बाद ॿिन्ही धुरियुनि फ़ैसिले लाइ राज़पो ॾेखारे छॾियो आहे। दादू कचे में फसल जी बेहलत जतोई ऐं शहाणी बिरादरियुनि में हलंदड़ तकरार तां कुझु ॾींहं अॻु ॿ ॼणा क़तूल थिया हुआ। चेपा धुरियुनि में छिकताण पैदा थी वई। मामले खे हल करण लाइ असर रसूख़ रखंदड़ धुरियूं सरगर्म थी वयूं आहिनि। हुन शहाणी बिरादरी जे माण्हुनि जो कठु थियो, जंहिंमें बिरादरी फ़ैसिले जा अख़्तियार चाकर ख़ान शहाणी खे ॾिना। शहाणी बिरादरी इहा बि शिकायत कई त 12 साल अॻु बि संदनि माण्हुनि सां नाजाइज़ी कई वई हुई। ॿिए तरफ़ अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ॿिनि ॼणनि जे क़त्ल जे इल्ज़ाम हेठि आयल माण्हुनि खे पुलिस आॾो पेश करण ते राज़पो ज़ाहिर कयो आहे। उन सां गॾु हुन मुतालबो कयो आहे त लांढियनि ऐं ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कयो वञे। ॿिन्ही धुरियुनि में ठाह ऐं तकरार जे निबेरे लाइ सरदार मीर मंज़ूर पंवर, MNA रफ़ीक जमाली ऐं अॻूणो वॾो वज़ीर लियाकत जतोई सरगर्म थी विया आहिनि। जिन धुरियुनि विच में तकरार जे निबेरे लाइ टियाकड़ी शुरू करे छॾी आहे। ज़रियनि मूजिबि सरदार मीर मंज़ूर पंवर, रफ़ीक जमाली ऐं लियाकत जतोई जी कोशिशुनि बाद धुरियूं निबेरे लाइ राज़ी थी वयूं आहिनि।